आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हाँ नाज़रीन, हिन वक़्तु असां शिकारपुर वेझो रुस्तम शहर में महर हाउस ते मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि पीपल्स पार्टी सिंध काउंसिल जा मेंबर पीपी अॻुवाण जनाब कामरान ख़ान महर साहिब जिन। अचो त साण सां ॻाल्हि ॿोल कयूं। हाँ सर, अवां नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो त अवां सियासी मैदान में पंहिंजो पहिरियों कदम कॾहिं ऐं कहिड़नि हालात में रखियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरियों त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां टाइम कढी अॼु मूं वटि आहियो। असांजो सियासत में पंहिंजो जॾहिं खां शुरूआति थी असांजी फैमिली जी, मुंहिंजे ॾाॾा साईं कई। जो ॾाॾा साईं उन टाइम सखर डिस्ट्रिक्ट हूंदा हुया ऐं शिकारपुर डिस्ट्रिक्ट बाद में ठहियो। तॾहिं लोकल बोर्ड जूं इलेक्शन्स थींदियूं हुयूं, उन में मुंहिंजो ॾाॾा साईं चेयरमैन रहंदा हुया हिते। पंहिंजो असांजी जेका यूनियन काउंसिल हुई उन खां पोइ इहो सियासी सफ़र हलंदो रहियो। असांजे पीपल्स पार्टी सां शुरू खां वठी पंहिंजो राब्ता ऐं असांजो हिकिड़ो रिलेशन पीपल्स पार्टी सां रहियो आहे शुरू खां वठी। ऐं जॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पहिरियों दफ़ो पाकिस्तान आई, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी शहादत खां पोइ, त हिते जेका लखीअ में जेका पहिरीं कैंप उहा जेका पंहिंजो बेनज़ीर साहिबा जे हथां उनजी इनॉग्रेशन थी हुई, उहा मुंहिंजे वालिद साहब कराई हुई। ऐं उन खां पोइ मुसलसल मुंहिंजो वालिद साहब एक्टिव रहियो सियासत में। ऐं 97 में मुंहिंजे वालिद साहब खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां चयो वियो त तव्हां MPA जे लाइ हिते नॉमिनेशन फॉर्म सबमिट कयो। 97 में मुंहिंजे वालिद साहब फॉर्म भरियो, पर पोइ उन वक़्त में जॾहिं हिते कैंडिडेट हुया अनवर ख़ान महर साहब, टिकट उन्हनि खे मिली ऐं मुंहिंजे वालिद साहब खे टिकट न मिली। पर पोइ बि असां पार्टी खां अलॻि कोन थियासीं। वरी इहो सिलसिलो अॻिते जॾहिं आयो त कुझु टाइम अहिड़ो आयो जो कुझु अहिड़ी शयूं उन वक़्त जूं पैदा थियूं जो असां पार्टी खां कुझु अरसो धार थिया हुआसीं। वरी बाद में 2007 में वरी असांजा ज़ाहिर आहे पुराणा रस्ता पंहिंजो वास्ता हुया पार्टी सां, पार्टी जे दोस्तनि सां, वरी उहे असांजा बहाल थिया। ऐं पोइ 2008 में जॾहिं 2008 जी इलेक्शन थी त मां जेको आहे सो हिते असांजो पंहिंजे फैमिली में हिकिड़ो फ़ैसिलो थियो, तव्हां पंहिंजो MPA जे लाइ इलेक्शन में कॉन्टेस्ट कयो। पोइ सभ खां पहिरियों त मां आज़ादु उम्मीदवार जी हैसियत सां फॉर्म भरियो, पर पोइ बाबा जी जेका महिनत, बाबा जो जेको पार्टी में जेकी क़ुर्बानियूं हुयूं शुरू खां वठी, उन जे बिहाफ ते मूंखे टिकट मिली 2008 में, जंहिंमें मां पार्टिसिपेट कयो ऐं अॼु वक़्त ताईं हाणे बि पीपल्स पार्टी में आहियूं। नाज़रीन खे इहो तव्हां ॿुधाईंदो त आख़िर पीपल्स पार्टी में तव्हां एतिरो सारो डिघो अरसो रहिया आहियो ऐं पीपल्स पार्टी गुज़िरियल 13-14 सालनि खां कंटिन्यू इक़्तिदार में बि आहे, लेकिन उन जे बावजूद बि असांजे अवाम जी काई बि जेको आहे कंडीशन का तब्दील कोन थी आहे। असांजा इदारा तबाह आहिनि, असांजो न ड्रेनेज सिस्टम को ठीकु आहे, न असांजा तालीमी इदारा ठीकु आहिनि, न असांजो के रोड्स ठीकु आहिनि, न असांजो हॉस्पिटल्स ठीकु आहिनि। त आख़िर अवां पीपल्स पार्टी में छा ॾिठो आहे जो हिन वक़्त ताईं तव्हां पीपल्स पार्टी में लगातार अचो पिया? ॾिसो, कोई बि पीपल्स पार्टी जो वर्कर हूंदो आहे उहो कुझु ॾिसी करे या कंहिं लालच में न हूंदो आहे, उन सां मुंसलिक न हूंदो। पीपल्स पार्टी हिकिड़ी शहीदनि जी पार्टी आहे, असांजी शुरू खां वठी उन्हनि सां एफिलिएशन आहे ऐं जेसीं ताईं असां आहियूं तेसीं ताईं रहंदी। बाक़ी रही ॻाल्हि तव्हां जेका चयो था त सभु इदारा तबाह थी चुका आहिनि, ईअं अॻु में जॾहिं पीपल्स पार्टी जो 2008 खां वठी तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टी खे जेके बि एफर्ट्स वरिता पीपल्स पार्टी वरिता, NFC अवार्ड खां वठी पार्लियामेंट मज़बूत कई, आसिफ़ अली ज़रदारी साहिबु पंहिंजा पावर्स पार्लियामेंट खे ॾिनई, सिंध खे उहो शेयर मिलंदो न हुयो NFC अवार्ड में जेको आसिफ़ साहिबु ॾेरायो, सभिनी सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी मिली। ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो त जेकॾहिं ख़ुदि मुख़्तियारी न हुजे हा त शायदि जेका बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में कोशिशि करे रही आहे, त जीअं तव्हां ॿुधायो था त डेवलपमेंट वग़ैरह, अस्पतालूं, एजुकेशन, जेकॾहिं इहे पंहिंजो सूबा ख़ुदि मुख़्तियार न हुजनि हा त शायदि इहे एतिरियूं शयूं बि अॻिते न अचनि हा। असांखे दौर इक़्तिदार जीअं मिलियो टाउन कमेटी जो, त असां हिते बाक़ाइदा कमु करायोसीं ऐं डेवलपमेंट कराईसीं
ऐं सफ़ाई सुथराई जे हिसाब सां असां पंहिंजे टाउन जो ख़्यालु कयोसीं। ऐं ईअं ई सदाईं जेकॾहिं असांखे को मौक़ो मिलंदो अॻिते हली बि त ज़रूरु असां एफर्ट वठंदासीं ऐं असांखे अवाम वोट ॾिए थो, उनजो हक़ु आहे त असां उनखे बुनियादी सहूलियतूं ॾियूं, तालीम, सिहत, सफ़ाई सुथराई, डेवलपमेंट, इहे सभु शयूं ॾियूं। छो त अवाम जो हक़ु आहे, इहो अवाम जे टैक्स जो बि पैसो आहे। हाणे इहे शयूं रुकिजी इन जे करे वियूं त तव्हां पाण ॾिसो था त जेके हालात पैदा थिया आहिनि जॾहिं खां PTI जी गवर्नमेंट आई आहे, उन खां पोइ काफ़ी सारियूं मुश्किलातूं आहिनि सिंध गवर्नमेंट खे। उहो शेयर उन्हनि खे ओड़े तरीक़े सां सिंध गवर्नमेंट खे नथो मिले। सिंध जा जेके हक़ आहिनि, सिंध जा जेके वसाइल आहिनि, उन्हनि ते धाड़ो हयो थो वञे। ऐं तव्हां ॾिठो आहे त जॾहिं बि सिंध जी का ॻाल्हि थी आहे ऐं सिंध ते कॾहिं बि अहिड़ी का मुसीबत आई आहे अलाह न करे, त उन में पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हमेशह फ्रंट लाइन ते रही करे उनजो मुक़ाबिलो कयो वियो आहे। त सर इहो नाज़रीन खे अवां ॿुधायो त ठीकु आहे, इन ॻाल्हि ते असां तस्लीम कयोसीं त NFC अवार्ड जे हवाले सां पीपल्स पार्टी जी इफ़ार्ट्स रहियूं, अरिड़हीं तरमीम जे हवाले सां रहियूं, पाणी जी तक़सीमकार जे हवाले सां रहियूं, पर आख़िर माना थियो छा? तव्हां डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी सियासत खे डीपली नज़र रखो था त हिते असां वटि आख़िर कहिड़ी तब्दीली आहे या कहिड़े क़िस्म जी जेका डेवलपमेंट जे हवाले सां ई के एफर्ट्स आहिनि जंहिंमां तव्हां मुतमइन आहियो, ऐं पीपल्स पार्टी जी कारगुज़ारी जे हवाले सां तव्हां सेटिस्फाई आहियो? ॾिसो न, सेटिस्फाई मुतमिन जो जिते सवाल पैदा थिए थो, इहो त तव्हां अवाम खां पुछी सघो था त पीपल्स पार्टी खे 4 साल पंहिंजो लोकल गवर्नमेंट में मिलिया या 12 साल, जीअं तव्हां ॿुधायो था 13 साल सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी वटि रही आहे। इहो अवाम ॿुधाए सघे थी, उनजो राय ॾेई सघे थो। असांजे तरफ़ां मां तव्हांखे अर्ज़ु करे वियुमि, असांजे तरफ़ां त हमेशह कोशिशि रही आहे त असां अवाम जे हक़ जी ॻाल्हि कयूं ऐं पंहिंजो माण्हुनि जा मसाइल जेके बुनियादी मसइला आहिनि उहे असां हल कयूं। ऐं कोशिशि हमेशह इहा ई रही आहे। ऐं जेके बि जॾहिं बि हाणे लोकल गवर्नमेंट जा जेके बि चेयरमैन हुया तक़रीबन पीपल्स पार्टी जा हुया, उन्हनि अलहमदिल्ला सुठे नमूने ख़िदमत कई। जेके फंड्स जहिड़े तरीक़े सां उनखां मिलिया, छो त असां वटि जेके पावर्स हुया चेयरमैन खे, उहे ॾाढा जेको आहे सो हिकिड़ा लिमिटेड हुया ऐं एतिरा वसी कोन हुया। चेयरमैन उन निस्बत में पावरफुल न हुयो जेको परवेज़ मुशर्रफ जी गवर्नमेंट में हुयो। पर पोइ बि जिन जिन पंहिंजो चेयरमैन खे हिते मौक़ो मिलियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां, उन्हनि हमेशह एफर्ट वरिती, उन्हनि कोशिशि कई। तव्हां पूरे ओवरऑल डिस्ट्रिक्ट में ॾिसो, कमु खणी ॾिसो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं हिन लोकल गवर्नमेंट जे हिन में इक़्तिदार में आई, उन ई कमु कराया हुआ। सर इहा जेका रुस्तम टाउन आहे, जिते हिन वक़्तु असां रुस्तम शहर में बि नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त मौजूदु आहियूं, ऐं हिते महर हाउस साईं कामरान ख़ान साहिब जिन जे हाउस ते ई मौजूदु आहियूं। त हीअ जेको टाउन आहे रुस्तम, इहो फस्ट टाइम सेंशन थियो ऐं उनखे बजट बि मिली। डेवलपमेंट जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा एफर्ट्स ऐं कहिड़ा कहिड़ा कम कया? साईं, असांखे जॾहिं टाउन हीअ थी नई सिर, जॾहिं पंहिंजो इहे इलेक्शनूं थियूं लोकल गवर्नमेंट जूं, त जेको OZT शेयर हुयो उनखां अलावा कोई स्पेशल फंड असांखे कोन मिलियो। तक़रीबन 3 वार्डनि असां वटि, ऐं तक़रीबन असांखे 12 लखनि जे लॻभॻि कुझु बजट मिलंदी OZT शेयर, जंहिंमें पघारूं हुयूं जेके कचा मुलाज़िम हुया शुरू में हुया, वरी पोइ कुझु अरसे खां पोइ उहे कचा मुलाज़िमनि जी परमिशन ख़तमु कई वई। ऐं ॿियो जीअं टाउन जो जीअं मेंटेनेंस वग़ैरह थींदो आहे, जीअं चिंचियूं वग़ैरह हुयूं या थोरो घणो ॿियो जेको टाउन जे हवाले सां जेको ख़र्चु थिए पियो, उनखे कटे करे असां OZT शेयर मां इहा सेविंग कई हुअसीं, जंहिंमें असां NIT कराईसीं। ऐं रुस्तम जी तक़रीबन असां उन्हनि शयुनि खे प्रायोरिटी ॾिनीसीं, उन्हनि घिटियुनि खे, उन्हनि स्ट्रीट्स खे जिते कॾहिं बि कमु कोन थियो आहे। हालांकि हिते MPA MNA हमेशह असांजा मुख़ालिफ़ रहिया आहिनि, एंटी पीपल्स पार्टी रहिया आहिनि। उन्हनि जे तरफ़ां कॾहिं बि को असांखे कोई स्पेशल फंड या को डेवलपमेंट स्कीम कोन मिली आहे। जेका बि शइ थी आहे, जॾहिं खां मां पीपल्स पार्टी में 2008 में ऐं 2013 में मां कॉन्टेस्ट कयो, जेका बि शइ मिली आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी महिरबानी आहे। हीअ जेका अक्सर टाउन जेके असांजा आहिनि, उन्हनि में अक्सर चेयरमैन साहिबान इहे शिकायत कंदा आहिनि त साईं असांखे जेको आहे उहो तमामु घणा मुलाज़िमीन ॾिना विया आहिनि। यूनियन काउंसिल जे अंदरि इहो मसइलो आहे। अव्हां वटि बि इन क़िस्म जो मसइलो हुयो त अव्हांखे बि माना मुलाज़िमनि जो तइदादु जेको हुयो उहो रुकायर खां वधीक मिलियल हो या घटि हुयो? न साईं, असां में इहो असांजे लकी तालके में पहिरियों TMAs हुया, त असां वटि जेके बि असां वटि बाइफर्गेशन न थी हुई, सो असां काफ़ी दफ़ा हिन जे लाइ एफर्ट बि वरितियूंसीं, कोशिशूं बि कयूंसीं त बाइफर्गेट थिए। पोइ कुझु अहिड़ा मसइला पैदा थिया जेके असां न पिया चाहियूं जो हरू भरू असांजे टाउन जे मथां को बर्डन थिए।
जेकॾहिं उहो असांजे मथां वार रखियो वञे हा, शायदि असां जेके हे स्कीमूं करायूंसीं NIT में NIT जे थ्रू उहो असांजी न थी सघंदा। तो इन जे करे पंहिंजो असांजे मथां फ़िलहाल त कोई अहिड़ो बर्डन कोन हुयो। कामरान खान साहब, तव्हां इहो ॿुधायो त जेको पीपल्स पार्टी तव्हांखे कुझु टर्म्स जे लाइ PS 8 ते तव्हांखे जेको आहे टिकट बि ॾींदी रही आहे, ऐं माज़ी में जेका गुज़िरियल जनरल इलेक्शन हुई उन में अव्हांखे टिकट न मिली, उनजी छा वजह? साईं लास्ट जेका इलेक्शन हुई 2018 में, तो असांखे पार्टी जे तरफ़ां हुकुम कयो वियो त तव्हां नॉमिनेशन फॉर्म सबमिट कयो। उन जे हवाले सां मीटिंग्स बि थी हुयूं। वरी जॾहिं असांखे हिकिड़ो रूल हूंदो आहे जंहिं तहत हिकिड़ो असांखे गुज़रणो पवंदो आहे, ऐं हिन दफ़े पहिरियों दफ़ो उहो थियो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब खां पोइ, त जेके उम्मीदवार हुया उन्हनि खे बिलावल साहब पाण बिलावल हाउस में तलब कयो डिस्ट्रिक्ट वाइज़, जिन जिन अप्लाई कयो हुयो टिकट जे लाइ, ऐं उते इंटरव्यूज़ थिया हुया। सो सभिनी दोस्तनि इंटरव्यू ॾिना, जेको बि हर ज़ाहिर आहे हेॾी वॾी पार्टी आहे, हर दोस्त ख़्वाहिशमंद हूंदो आहे त असांखे टिकट मिले। टिकट मिलणु हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे असांजे लाइ, ख़ासि करे असां वर्करनि जे लाइ। पोइ असां बि अप्लाई कयोसीं, दोस्तनि बि अप्लाई कयो हुयो। पोइ पार्टी में हिकिड़ी कमेटी हूंदी आहे जेका उहा शइ तइ कंदी आहे त हिन दफ़े कंहिंखे टिकट ॾिनी वञे। सो पार्टी जो फ़ैसिलो हुयो त हिन दफ़े टिकट मूंखे न ऐं सरदार मोइन खान खे ॾिनी वञे, त असां उहो फ़ैसिलो क़बूल कयोसीं, छो त पार्टी में रहणो आहे। त पार्टी में रही करे असां पंहिंजा फ़ैसिला नथा करे सघूं। सर, इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं पाण इलेक्शन में एज़ ए कैंडिडेट हुयो त तव्हांखे वोटनि जो केतिरो तइदादु मिलंदो रहियो, ऐं मोइन साहब जॾहिं कैंडिडेट हुयो त उनखे गुज़िरियल इलेक्शन में केतिरा वोट टोटल पिया? ऐं मूंखे पहिरियों 2008 में 14,500 वोट मिलिया, ऐं मोइन साहब खे हाणे वोट मिलिया 11,000 ऐं कुझु 300 शायदि। सो इहो असांजी तरफ़ां ॿुधायो, तव्हांखे अर्ज़ु करे वियुमि त कोशिशि त असां भरपूर तरीक़े सां कईसीं, पर हिते कुझु अहिड़ियूं शयूं थियूं त असां वटि जेके उम्मीदवार हुया उहे काफ़ी सारा थी विया। छो त असांजो पहिरियां, मां तव्हांखे अर्ज़ु कयुमि त पहिरियां असांजो PS 10 हूंदो, लखीअ जी अलॻि सीट हूंदी हुई। उनखां पोइ जॾहिं सीटूं इहे ॿीहर एडजस्ट थियूं पॉपुलेशन जे हिसाब सां, त असांजी सीट हिकिड़ी कटिजी वई। तव्हांखे बि ख़बर हूंदी त खानपुर जो कुझु हिसो ऐं लखीअ जो हिसो मर्ज करे ऐं उन ते हिकिड़ी सीट ठाही वई PS 8 जे नाले सां। तो हिन में उम्मीदवार काफ़ी वधी विया। जतोई साहबनि जी बि पंहिंजो हिते एंट्री थी, मौलवी साहब हुया, पीपल्स पार्टी हुई, GDA हुई। तो उन हिसाब सां असांजा वोट विराइजी विया। न त असां भरपूर नमूने कोशिशि कईसीं त असांजो उम्मीदवार जेतिरा घणा वोट खणी ॾे। कोशिशि त इहा कईसीं त खटे, पर असां कोशिशि उनखां पोइ ॿिए नंबर ते इहा ई प्रायोरिटी त वधि में वधि वोट खणी सघे। वोट असांजा डिस्ट्रीब्यूट थी विया आहे, जंहिंजे करे एतिरो रिज़ल्ट आयो आहे। त सर, अव्हां ॿुधाईंदो इहो त जेतोणीकि अव्हां काफ़ी अरसे खां वठी पीपल्स पार्टी सां लॻा पियल आहियो, ऐं ख़ानदान तौर ते अव्हां पुठियां तव्हांजा वॾा बि पीपल्स पार्टी में हुया, त इंटरव्यू में आख़िर मोइन साहब जी कहिड़ी ख़ासियत हुई जेका हू माना पास थियो ऐं हुनखे टिकट ॾियण ते पार्टी मजबूर थी? साईं, मां अर्ज़ु करे वियुमि त पीपल्स पार्टी हिकिड़ी इलाही वॾी पार्टी आहे, ऐं हिते हर हिकु पार्टी जो वर्कर उहो ख़्वाहिशमंद हूंदो आहे त असांखे पार्टी जी टिकट मिले। मोइन खान बि असांजे पार्टी जो पुराणो मेंबर आहे, सिंध काउंसिल जो मेंबर रहियो आहे, ऐं असां पार्टी सां काफ़ी अरसो मुंसलिक रहियो आहे। सो मोइन खान बि अप्लाई कयो त असांखे टिकट मिले। उन बेस ते जेको आहे मोइन खान खे टिकट मिली, ऐं पार्टी जेको फ़ैसिलो कयो असां क़बूल कयोसीं उन टाइम। ऐं हाणे बि असां उन ई पार्टी जो हिसो आहियूं ऐं वर्कर थी करे कमु कयूं था ऐं कंदासीं इनशाला। अव्हां छा था सम्झो ज़ाती तौर ते त जेको पार्टी जो एज़ ए कैंडिडेट जे चुनाव जे हवाले सां जेको डिसीशन हुयो, त उन मां प्रूफ त इहो थियो त उन घटि वोट लेस वोट खणी करे ऐं एज़ ए कैंडिडेट, छो त हिते वोट पार्टी जो बि हूंदो आहे त शख़्सियत जो बि हूंदो आहे। कैंडिडेट जेको उमेदवार हूंदो आहे उहो बि बराह रात वॾो असरु रखंदो आहे वोटनि ते। त पार्टी जो जेको चुनाव हुयो उनखे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था, त उहो सही फ़ैसिलो हुयो? साईं, हा बिल्कुलु, मां त पार्टी में आहियां, त पार्टी जो जेको फ़ैसिलो हूंदो सही हुजे या ग़लति, असां बिल्कुलु उन फ़ैसिले ते मुतफ़िक़ आहियूं ऐं इतफ़ाक़ रखूं था त पार्टी सही फ़ैसिलो कयो। सर, ये मुसलसल पीपल्स पार्टी इक़्तिदार में बि रही आहे। ऐं असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर जे तक़रीबन जेको तकनि खां बि पीपल्स पार्टी जा कैंडिडेट ई खटंदा ऐं उन मिनिस्ट्रियूं माणींदा रहिया आहिनि। आख़िर PS 8 ते उहो आख़िर कहिड़ी वजह जो कैंडिडेट हमेशह पीपल्स पार्टी जो हारे थो? मां तव्हांखे ॿुधाए वियुमि त असांखे लास्ट जेका इलेक्शन हुई उहा हाराई कोन हुईसीं, असांखे हाराई वई।
8,500 वोट असां रिजेक्ट कया विया, 5,500 जी लीड। तव्हां पाण सम्झी सघो था त इन्हनि में कहिड़ा अनासिर आहिनि, कहिड़ा हथ आहिनि जेके मुलविस आहिनि। कोशिशि त माण्हू कंदो रहंदो आहे न, कोशिशि असां बि कईसीं। 2 दफ़ा इलेक्शन में असां कॉन्टेस्ट कयोसीं। 2018 में मोहिन पौड़ साहब खे ॾिनी वई टिकट, हुन बि कोशिशि कई। त कोशिशि त असां हमेशह कंदा था रहियूं। त लास्ट इलेक्शन में मां ॿुधायोमांव 2013 में त बाबल खान भयो साहब PS 12 खानपुर वारी सीट ते पहिरियों दफ़ो उन्हनि खे टिकट मिली। उन्हनि कोशिशि कई, हिकिड़ो हिमत वारो माण्हू आहे ऐं हिकिड़ो बहादुर माण्हू आहे बाबल खान भयो साहब। हुन कोशिशि कई, पहिरियों दफ़ो हुन कॉन्टेस्ट कयो ऐं पहिरियों दफ़ो इहो कामयाबु थिया। वरी जॾहिं उहा रीइलेक्शन थी हुई बाबल खान जी डिस्क्वालिफिकेशन खां पोइ ॿिए उन्हनि जा भाउ जेके आहिनि हिन महिल हाणे जेके MNA आहिनि आबिद खान भयो साहब, उहे उन टाइम उते MP थिया। सो पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह वर्कर खे अविलियत ॾींदी आहे त वर्कर अचे अॻिते ऐं कोशिशि करे, महिनत करे अॻिते निकिरी अचे। ऐं इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे न आहे जो पार्टी जी असांखे सपोर्ट रही ऐं असां सभई जेको आहे सो कॉन्सनट्रेट कयोसीं हिन सीट ते। त जीअं PS 12 असां खानपुर जी खटी आयासीं, हाणे असांजी आहे उहा PS 12 असां MNA बि उतां खटींदा ईंदा आहियूं। त ईअं असां हे बि सीटूं खटी सघूं था इंशाअल्लाह। कामरान खान साहब, ये जेका मौजूदा जेका हिन वक़्तु सिचुएशन आहे बदमनी जे हवाले सां, उहा इंतिहाई अबतर थी वई आहे। जेकी कुझु साल पहिरियां जेका सिचुएशन हुई असां वटि बदमनी जी, वरी विच में हिते अमन अमान जी फ़ज़ा बहाल थी वई, जेका हाणे कुझु अरसे खां वठी वरी उहा बिगड़ी वई आहे। अवां छा सम्झो त हितां जी इहा पुलिस इंतिज़ामिया जी गफ़लत जे करे थो थिए, या पीपल्स पार्टी जी बि सिंध में गवर्नमेंट आहे, उन्हनि अवां पीपल्स पार्टी जो पार्ट आहियो, अवां जे पार्टी जे इक़्तिदार में हूंदे अवाम जेको आहे हेॾी सारी अज़ियत में मुब्तला आहे, अवां छा चवंदा? साईं ॾिसो, जॾहिं पीपल्स पार्टी खे इक़्तिदार मिलियो 2008 में, उन खां अॻु में मुल्क जा छा हालात हुया। हिते बोरी बंदि लाशूं मिलंदियूं हुयूं, मंथलियूं भरंदा हुया माण्हू, राति जो अकेलो ॿाहिरि न निकिरी सघंदा हुया। स्ट्रीट क्राइम में काफ़ी सारो इज़ाफ़ो आयो। जॾहिं पीपल्स पार्टी दौर इक़्तिदार में आई, उन खां पोइ तव्हां ॾिसो हाणे ऐं उन टाइम जा हालात त ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। हाणे कराची में जेका बदमाशी हूंदी ऐं वन साइडेड हिकिड़ो पंहिंजो फ़ैसिलो कयो वेंदो हो, हाणे उहो न आहे। तव्हांखे कराची में ईअं बग़ैर ऐलानियल, बग़ैर कंहिं मक़सद जे का तव्हांखे स्ट्राइक कोन मिलंदी। न त अॻे त पर्चियूं वेंदियूं, भताखोरी, माण्हुनि खे जेको न ॾे उन्हनि खां सपोर्ट न करे या उन्हनि खे मंथली न ॾे त उन्हनि खे माण्हुनि खे जेको आहे सो पंहिंजो अज़ियतनाक मौत ॾेई ऐं उन्हनि माण्हुनि खे तकलीफ़ूं ॾींदा हुया। पाकिस्तान पीपल्स पार्टी आई, उन खां पोइ ई जेको आहे सो हालात काफ़ी बहितर थिया आहिनि। छाकाणि पुलिस कोशिशि करे थी, गवर्नमेंट कोशिशि करे थी, ऐं अॻिते हली तवको इहा ई रखी सघूं था त हालात बहितर थींदा इंशाअल्लाह। सर, त जेका अमन अमान जी सिचुएशन हुई उहा हिकिड़ी बहितर हुई, जेका बहितर सिचुएशन हाणे अवां जे गवर्नमेंट जी मौजूदगीअ में तमामु ख़राबी जी तरफ़ वधी रही आहे, त अवां उन जे बारे में छा चवंदा? हा, उहो ई अर्ज़ु करे वियुमि त जेकॾहिं हालात ख़राबु थिया आहिनि त मां 100% कंहिं बि शइ खे माण्हू ख़तमु कोन थो करे सघे। उन में बहितरी आणे सघूं था, असां कोशिशि कयूं था, असांजी पुलिस ऐं असांजी गवर्नमेंट कोशिशि करे थी त हालात बहितर थियनि, ऐं ॾींहं राति इन ई कोशिशि में आहियूं त सुठे खां सुठा ऑफिसर हुजनि जेके अमुन अमान जी जेका सूरत हाल आहे उनखे बहाल करनि। वर्सी जे हवाले तां शहीद राणी जी वर्सी जूं तयारियूं हिन वक़्तु हलनि थियूं, अवां उन जे हवाले सां ॿुधायो त छा तयारियूं आहिनि अवां जी? साईं, वर्सी जे हवाले सां असां हमेशह मीटिंग्स कंदा आहियूं। CEC जी मीटिंग थींदी आहे, उनखां पोइ सिंध काउंसिल जा इजलास थींदा आहिनि, वरी उनखां पोइ डिवीज़न जूं मीटिंग, डिस्ट्रिक्ट जूं मीटिंग्स थींदियूं आहिनि, तालकनि लेवल ते मीटिंग्स थींदियूं आहिनि, इवन यूनियन काउंसिल टाउन लेवल ते बि असांजियूं मीटिंग्स थींदियूं आहिनि, थी चुकियूं आहिनि। तयारियूं असांजियूं मुकमल आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला असांजो सभिनी जो गॾियल प्रोग्राम हूंदो आहे। जेके बि असांजा दोस्त आहिनि पार्टी सां, जेके मोहबत रखण वारा, पार्टी जा उहिदेदार, स्टेक होल्डर, MPAs, MNAs, उहे सभई हिकिड़ी जाइ ते असां गॾु थींदा आहियूं शिकारपुर में। ऐं शिकारपुर में असांजो ज़िले जो सदर आबिद खान भयो साहब, उतां असां गॾिजी निकिरंदा आहियूं, इम्तियाज़ शेख साहब ऐं ॿिया असांजा दोस्त अकील अब्बास सुमरो, वरी उतां गड़ियासीन में आगा सिराज ख़ान दुरानी, ऐं उहे असांखे जॉइन कंदा आहिनि, कमारियो साहब, ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो। ऐं असां हिकिड़े जुलूस जी शिकल में पंहिंजो गड़ी ख़ुदा बख़्श पंहिंजी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी वर्सी हुजे या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी वर्सी हुजे, असां सलाम पेश कंदा आहियूं। हिन दफ़े बि असांजी भरपूर नमूने तयारियूं आहिनि ऐं पोयनि वर्सनि वांगुरु हिन दफ़े बि तव्हां ॾिसंदव असांजा अटाला हिकिड़ा पंहिंजो जुलूस
उहे हिन पहिरियां खां वधीक इंशाअल्लाह ताला उहे हिते शिरकत कंदा। वॾी महिरबानी तव्हांजी साईं, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। आख़िर में सचाई न्यूज़ जे हवाले तव्हां थोरो ॿुधायो त सचाई न्यूज़ खे, उन जी एक्टिविटीज़ खे, उन्हनि जी एफर्ट्स खे अव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था? साईं तमामु बहितरीनु माशाल्लाह। मां तव्हांजे पेज ते जेके बि तव्हां इंटरव्यूज़ कंदा हो या जेके इशूज़ जेके सिंध जे हवाले सां असांजे ॻोठनि में शहरनि में जेके बि इशूज़ आहिनि उन्हनि खे तव्हां उजागर कंदा हो ऐं तव्हांजी महिनत आहे ऐं इंशाअल्लाह ताला असांजी दुआ आहे त तव्हां अञा अॻिते पंहिंजो कामयाबु थियो ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांजो जेको जहिड़ो कमु आहे उहो अॻिते वधंदो। असांजी त इहा ई दुआ आहे तव्हांजे लाइ। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS, लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।